वल मग़फ़िरा अंदर छड़े दो छड़े यहूदी जो अंदर नसारे जो अंदर डेढ़ जो अंदर भील जो अंदर भंगी जो अंदर ओड जो अंदर काफर जो अंदर कुरान सां सड़ंदो आहे मोमिन जो अंदर ठरंदो आहे मां पढ़ां थो त ईअं था ठरो जीअं बर्फ़ पाणी अॼु कमाए सरारी जे इलाइक़े वारो मिठो कुरान ॿुधण आया हो हिन जी मज़ूरी रब पाण कुरान जी मज़ूरी छा आहे दसियां कुरान जी मज़ूरी आहे रब वटि जन्नत कदों हीरा मिलन कदों लाल मिलन कदों जवार मिलन चेदो मां अहिड़ियूं मारियूं सोन जूं ॾींदो मां जाते वरी मौत ई न ईंदी वसीक़ल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम मस्करी जी वणे माण्हुनि खे क़ुरान नथो वणे अज़ाब में छो वता पिया निंड छो कोन्हे सुकून छो ख़त्म थी वियो आहे हिन खे छॾियो अड़े रण में रुली आहे मस्करी हुजनि नाच हुजनि गाना हुजनि ॻाइणा हुजनि ट्रपा हुजनि दीन में मस्करियूं आहिनि हे क़ुरान रत जा दरिया पार करे आयो आहे बदर जो मैदान खून सां ॻाढ़ो उहद जो मैदान खून सां ॻाढ़ो करबला जो मैदान खून सां ॻाढ़ो उहो क़ुरान जंहिंजी हज़रत उस्मान गनी तिलावत पियो करे उहो खून सां ॻाढ़ो लॻो पियो आहे पर सदको वञा सोने उस्मान अथऊं जान ॾिनई पर क़ुरान न छॾियो कुरान जो तू निंड करे वो ज़मानो तव्हां जो माखे याद आ पेट के पत्थर बदव मुंहिंजो कुरान न छॾियो वतन छॾियो कुरान न छॾियो बच्चा खुआयो कुरान न छॾियो मारा खाधव कुरान न छॾियो तकलीफ़ां बर्दाश्त कयो पर मुंहिंजो कुरान न छॾियो हाणे अचो त मां 70,000 नूरानी पर्दा परे करे पंहिंजो दीदार करायां मुझे नबी तो चए सूरत बकर सजो पर बरबी सूरत आल इमरान खबो पर कुरान आशिकन के मारे तक ये परन में उड़ारी जहाजन ते उड़ामन थोड़े से वजीर थो वने हे कामरो थो वने हे नवाब थो वने क़यामत दी आशिकन के कुरान उड़ारींदो परन में सिद्धो रब जो दीदार कराए पढ़ा कुरान वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा जंहिंजा ज़िक्र कई अॼु अल्लाह जो नालो कोन्हे ज़ुबान ते ऐलान कई कुरान में फज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो ज़िक्र कयां तव्हां माण्हुनि में यादि कयो मां मलाइकनि में यादि कयां तव्हां फर्श ते यादि कयो मां अर्श ते यादि कयां तव्हां सुख में यादि कयो मां दुख में यादि कयां
तहां हयाती में याद क्यों मां मरण वारे टाइम ते रब तहां के याद क्या ज़बान खोले जड़ियां ज़बान ते कलमो नसीब कया कब्र में पुजदो वञो तरंग लाए छड़िया मारे कंडे कंखे याद क्यों न तो गलाए कंखे फज़कुरूनी अज़कुरुकुम जड़ी मानू मारंदो आ एडो वे अजीज करीब मत बाहर मत घरवारी चवंदी मां बेवाई थी वेंदस बच्चा चवंदा अबो वञे तो यतीम थी वेंदासीं बाहर चवंदा अदो वञे तो दोस्त चवंदा अदो छॾियूं तो वञे कहे तो इज़ा बलगतिल हुलकूम सूरत वाक़िया तो पढ़ा व अंतुम हीना इज़िन तंजुरून सावजी जरी निर्गुट में पातो हर को निहारींदो वस कंहिंजो न हलंदो इते जंहिंते मां रहमत जी नज़र कयां ज़बान खोले छॾियां कलमो नसीब कयां त रंग लॻी वञी वाह वाह अन्या रब के याद न थो करे रत जा दरिया पार करे आए ये तो खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा नवाबन ला अमीरन ला वजीरन ला कामोरन ला पुछो कुरान वलम यख्शा इल्लल्लाह सुभान अल्लाह इन तो करें दुआ घुरा इया डिगी क्यों सिद्धो जन्नत जे दर ते पुजाए छा चवंदन सलामुन अलैकुम रब तोखे सलामत कर सलामुन अलैकुम सलाम जे तहां ते हलो जन्नत दे जन्नत तवां जे इंतजार में आओ अल्लाह अकबर जने न के सुजाता मथे ते कुरान मानू त जनाजे में इंदस पर आसमान को लही मलाइक भी जनाजे में आखिरत ते चयो थी गाला मौत थी तो गाला कब्र तो याद देवारे सकरात हो याद देवारे पुलसरात हो याद देवारे हां कब्र तो याद देवारे मौत जो मंजर इतने मानू बुधो मुंजी तकरीर लिखला के वडो दुआरी सब फिटा के एडी दाढ़ी रखी ते मस्जिद में बांग ये पे कुछ ही सब कुछ उते 4 दिन दी हयात कुछ करे वट इन टाइम ते मरे तो कुरान वारो मलाइक भी जनाजे में दाजिल अरे जे जनाजे में मलाइक आया कब्र के केड़ी ताकत जो तकलीफ वडे दुहारिया जेला कब्र भीड़ दीनी आ पासरियूं भजी पेनियूं आन ऐं हेरे मारे तक जाए मोमिन मवाइद रसूल जो आशिक कुरान जो परवानो सखी दीनदार आलमन जी इज्जत करण वारो मस्जिद मदरसन जी खिदमत करण वारो मरे तो मलाक चवंदस पट जो बिस्तरो विछाए ॾींदस हेॾो तरी जन्नत जी अणी ॾींदस थधी हवा पई लॻंदस चवंदस ईअं निंड कर जीअं पहिरीं राति घोट कुंवार सां आरामी हूंदो आहे बिसरी वही दी कब्र
सकरात विसरी चवे तो अमन हाज़ल्लज़ी यरज़ुकुकुम मिन अमसका रिज़्का। मुल्क सूरत तो पढ़ो। सकरात वारे जड़ी ज़बान तारुआ सां लगी वेंदी, अरे अजीज गरीब ये मिस्रन जा पानी झलियूं बीठा हुनस, पर रब जे जो मां नथो घुरा तो वो पानी भी पासन को वही इंदुस, पर जंहिंजे मां रहम क्या ज़बान खोले छॾिया कलमो कुरान नसीब कयास तो बई जान सोना थी वन। बहुत विसरियो मलाक वठी अली जन्नत जे दर ते पिजाए चवंदस सलामुन अलैकुम। अकबट अकबट मलाइकत जन्नतन के सलाम कंदा, पर हे कुरान मथे ते आ रब भी जन्नतन के सलाम कंदो। या बुंदी छाजे ला रखी सुजाब तकर न जमात के नारे तकबीर, नारे तकबीर, शाने कुरान, शाने कुरान, शाने मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। सलाम कौलम मिर रब्बिर रहीम। लाउड भी सट न तो जले सके नंढड़ी मिशन आ मिशन जे रिंद जे दी ओ लोलियूं तो न कुराड़े जपण वारो आवाज रब जे फज़ल सां हितों तो ॻाल्हायां। मांखे केरु सुञाणे सॼो कमाल कुरान जो। चिंबड़ो चिंबड़ो कुरान के त माण्हू त सलाम कनि, पर मलाइक बि जन्नत में वेंदो रब भी सलाम कंदो। ये किने कतरे में पैदा कई कुरान अमलन सालन तौहीद जे करे जिक्र जे करे रब भी सलाम कंदो। सलाम कौलम मिर रब्बिर रहीम। यासीन तो पढ़ा एक दफो पढ़ो ॾहन कुरान जे खत्मन जो सवाब। साहब एकड़ो आयो एक मुसीबत वने नथी बी अगेऊ बीठी आ बी नथी वने री अगेऊ बीठी आ मां गाडे वना नबी वर्मा सूरत यासीन पढ़ो अन्या पढ़ी पूरी न कने त या मुसीबत इए हली वेंदी जे तेज हवा में कख उडामी वेंदा। बाहर लेकरे घरों सुबह जी नमाज पढ़ी कुरान जी यासीन जी अर्रहमान जी तिलावत करे निकरी पेंदो कर जेकी घुरंदे मिलंद निंड फिटी वई दर बदर थी वई कुरान छड़े वई। असांजो नबी दाजू भी मक्के मदीने जे जबलन में वञो पहाड़न में भी कुरान जो आवाज गूंजजी रहियो। अल्लाह चल सभिनी के पुजाए आमीन न थोजे। मक्के मदीने वेंदे कि न लाहुतला मकान काडे वेंदे उते वञ उहे घिटियूं घुमजन में हुजूर घुमे रब कसम खण लाउ कुस्म बिहाज़ल बलद व अंत